अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां आहियां फ़ौज़िया एजाज़। सभ खां पहिरियां हिकु नज़र हिन वक़्त जी हेडलाइन। ये अब गद्दारी के सर्टिफिकेट बांट रही है, ये काफिर होने के सर्टिफिकेट बांट रही है और खुद करप्शन में डूबी हुई खातून है। कोई एक पैसा, टेडी पैसा इसने नहीं छोड़ा। तो ये आने वाले दिनों में घेरा तंग होगा। आप खासे जमा रखें। पंजाब में जितने घपले किए हैं एक एक करके सब सामने आएंगे और आप हर बात पे इदारों को, फौज को, अदलिया को जो हमले कर रहे हैं, इससे आपकी करप्शन नहीं छुपेगी। कि जलसों में कहेंगे कि मैं फलां को ये कर दूंगा, फलां को वो कर दूंगा, तो इससे करप्शन तो छुपने वाली है नहीं। आप अपना जोर लगा लें, हम अपना जोर लगाएंगे। आपकी ये मुनाफिकत है कि आपने जिसकी तारीफ की है, जिसने आप पे एहसान किया है, आपने उसके पीठ पे छुरा घोंपा है। पहले तारीफों के पुल बांधते हैं, कसीदे पढ़ते हैं और फिर अगले ही रोज गालियां देना शुरू कर देते हैं। पंजाब सरकार पारां फरह गोगी ऐं अहसन जमील के वापस आणण जो ऐलान। पंजाब के सूबाई वज़ीर अता तार चयो त फरह गोगी जी करप्शन पोयां असल किरदार इमरान खान आहे। इमरान खान मुल्क में मनी लॉन्ड्रिंग जो नओं तरीक़ो मुतारिफ़ करायो। इमरान, बुशरा ऐं फरह गोगी मुल्क लुटींदा रहिया। इमरान खान सचो आहे त फरह गोगी खे ॾे वापसि आणे। बुशरा बीबी माण्हुनि खे गद्दार करार ॾियारियो। ख़बर इहा आहे त बनी गाला जो ख़र्च वज़ीर आज़म मां भरियो वेंदो। इमरान खान जी एजेंडा मुल्क में ॾिफेड़ पखेड़ण आहे। बचाव वारे वफ़ाक़ी वज़ीर ख्वाजा आसिफ चयो त इदारा साथ न ॾियनि त इमरान खान मुहिम शुरू करे छॾे थो। हुकूमत शफ़ाफ़ चूंड ते यकीन रखे थी। हू आइन ऐं कानून जी हुक्मरानी चाहिनि था। ईंदड़नि ॾींहनि में मुल्की हालतूं बहितर थींदियूं। कर्ज़नि ऐं महांगाई में विकोड़ियल पाकिस्तान खे बचाइण लाइ गॾिजी विहणो पवंदो। पीपल्स पार्टी जे अॻवान ऐं वफ़ाक़ी वज़ीर ख़ुर्शीद शाह चयो त अॼु मुल्क कर्ज़ी छो थियो। सियासतदान खे गॾिजी वेही सोचणो पवंदो। जलसा सभु कंदा आहिनि, इमरान खान बि करे, कंहिंखे को बि फ़र्क़ु नथो पवे। इमरान खान जलसा करण में मुल्की बहितरी सम्झे थो त भली करे। अॼु फ़ैसिला आइन तहत न पर सलाह मशवरे सां थियनि था। ख़ुर्शीद शाह मूजिब हू दावा करे थो त 10 साल ज़राअत खे हथी ॾिनी वञे त मुल्क पेरनि ते बीही वेंदो। ज़ोब भरिसां खौफनाक रोड हादसो, 20 ॼणा फोत, 12 ॼणा ज़ख़्मी। रावलपिंडीअ खां कोयटा ईंदड़ सदाबहार बस तेज़ रफ़्तारी ऐं बरसात सबब शेरानी जे इलाक़े में खाईअ में किरी पई। असिस्टेंट कमिश्नर ज़ोब मूजिब हादसे में 20 ॼणा हयाती विञाए वेठा। फोतिन जा मड़ ऐं 12 ज़ख़्मियुनि खे ज़ोब इस्पताल मुंतक़िल कयो वियो। इस्पताल में एमरजेंसी लागू। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां वाक़े ते ॾुख जो इज़हार। शहबाज शरीफ़ ज़ख़्मियुनि खे बहितरीन सहूलतूं फ़राहम करण जी हिदायत करे छॾी। अगकथियूं अधूरी रहिजी वयूं। कराची में मींहुं न पियो। मौसमियात खाते अॼु शाम या राति कराची में बरसातुनि जी ॿीहर अगकथी करे छॾी। चीफ मेट्रोलॉजिस्ट सरदार सरफराज़ अहमद चयो आहे त मॉनसून सिस्टम सिंध, बलूचिस्तान, राजस्थान ऐं अरबी समुंड में मौजूद आहे, जेको अॼु राति
मींहं जो सबब बणिजी सघे थो। चीफ मेट्रोलॉजिस्ट मूजिब बरसात जो पहिरियों सिस्टम 5 जुलाई ते सॼे सिंध ते असरअंदाज थींदो। ॿियो सिस्टम पहिरियों सिस्टम ख़तम थियण खां 8 कलाक पोइ असरअंदाज थींदो। शहरी इंतज़ामिया पारां कराची में नालनि जी सफ़ाई अञा ताईं न कराई वई। अहम शाहराहनि ऐं इमारतुनि ते लॻल बिल बोर्ड्स ऐं होर्डिंग्स बि न हटाए विया। मुल्क में बिजली जो बहरान न टरियो। सॼे मुल्क में लोड शेडिंग जो अज़ाब वधी वियो। शहरनि में 6 खां 8 कलाक बिजली बंदि थियण मामूल बणिजी वई। बहरान में 8 खां 10 कलाकनि ताईं बिजली बंदि थियण लॻी। मौसम में बहितरी ऐं हफ़्तेवार मोकल सबबि गुज़िरियल ॾींहुं बिजली जी तलब घटिजी वई। बिजली जी तलब ऐं रसद में फ़र्क़ु 6000 मेगावाट थी वियो। ऐं हुकूमत पारां ईद ते 5 ॾींहं मोकलुनि जो ऐलान। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ईद ते 5 मोकलुनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। नोटिफिकेशन जारी कयो वियो।